अस्सलाम वालेकुम नाज़रीन, BH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। मटियारी मां वजाहत अली सुमरो जी रिपोर्ट मूजिब पब्लिक स्कूल बिरशाह जे तामीराती कम जल्द मुकमल कयो वञे। सिविल सोसाइटी ऑफ सिंध हाला पारां बिरशाह पब्लिक स्कूल मेगा प्रोजेक्ट जी फौरी बहाली जो मुतालबो कयो वियो आहे। सिविल सोसाइटी ऑफ सिंध हाला पारां चेयरमैन सैयद गुलफाम शाह, जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल रशीद मेमून, डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर वकार अहमद अंसारी, पीरा बिरशाह सैयद यासिर अब्बास शाह, समाजी अगवान गुल मोहम्मद शीदी, दीवान गागनदास, इरशाद कुरैशी, मंजूर मदनी मेमून, सलमान लिगारी, रसूल बख्श मीरबार ऐं ॿियनि पब्लिक स्कूल बिरशाह जी सरज़मीन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 15 सालनि खां ऐं 5 एकड़ ते पखिड़ियल बिरशाह पब्लिक स्कूल मेगा प्रोजेक्ट जी बहाली लाइ अपील करण लाइ अॼु हिते हाज़िर थिया आहियूं। हीउ तालीमी ऐं तरक़ियाती मंसूबो 15 सालनि खां वधीक अरसे खां अधूरो पियल आहे, जेको ज़िले मटियारी ऐं भर वारनि ज़िले जे शागिर्दनि ऐं नौजवाननि लाइ इल्म ऐं तरक़ी जो मर्कज़ बणजणु घुरिजंदो हुयो। उन जी बहाली सां न रुॻो अहसास महरूमी ख़तमु थींदी, पर लतीफ़ साईं जी धरती खे इल्मी ऐं सक़ाफ़ती तौर ते नओं मक़ाम हासिलु थींदो। असां वटि ज़िले मटियारी जी 50,000 खां वधीक शहरनि जे दस्तख़तूं ऐं करारदाद बि मौजूदु आहे।